स्यारे सहरात में जा घिड़ी वसंदे मींह हलो त पुछूं सोहणी जाकर जाने नींह जंहिंखे रातो ॾींहुं मयारी मन में। जी मां मौजूदु आहियां हिन वक़्तु सिंध जी इश्किया दास्तान जे अमर किरदार माई सोहणी जे मज़ार ते, जिथे सिंध कल्चरल फोरम सांगड़ पारां अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शाह लतीफ़ भिटाई जो 339 जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। अचो त मौजूदु महिमाननि खां इन सिलसिले में उन्हनि जा तासुरात वठूं। त अॼु जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ॾींहुं जो रखियो वियो आहे 339 जशन, उन बारे में जेको प्रोग्राम रखियो वियो आहे तमामु बहितरीनु रखियो वियो आहे ऐं जंहिं टीम रखियो आहे तमामु ख़ासि के लिए तमामु बहितरीनु कमु कयो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्तु बि इहो जेको रखंदो असीं बि उन्हनि जो साथ ॾींदासीं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। शाह साहब जेको आहिनि सो हिकिड़ा वली आहिनि ऐं उन खां पोइ हिकिड़ा सम्झां थो आऊं त जेको अॼोको जेको माहौल आहे जेको नफ़्सा नफ़्सी वारो, उन माहौल जे हिसाब सां हिकिड़ी इंसान परस्ती जो जेको पैगाम आहे जेको 300 साल अॻु में शाह साईं ॾेई विया, ऐं सम्झां थो त उन ते अमल करण जी ज़रूरत आहे। बुनियादी तौर ते साईं भिटाई साईं असां सभिनी जो मुफ़क्किर आहे, असां सभिनी जो रहबर आहे ऐं हुन असांखे आज़ादी जी राह ॿुधाई आहे ऐं असां सभिनी खे भिटाई जो पैगाम पढ़णु घुरिजे ऐं असांखे आम करणु घुरिजे। ऐं हिकु सुठी रिआयत खे क़ाइमु रखण जे लाइ मां उमेद थो कयां त आईंदा बि इन्हनि प्रोग्रामनि खे जारी रखियो वेंदो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दर्स जे हवाले सां जॾहिं बि कंहिं बि हंध ते अहिड़ा का प्रोग्राम थिया त असांजी जमायत उन्हनि सां गॾु आहे ऐं असां संदनि साथ ॾींदासीं। शाह लतीफ़ साहब जो जेको दर्स असांखे ॾिनल आहे असां उन तां हटी विया आहियूं। असां वरी उहे जेके यानी इंडिया या अंग्रेज़नि जो जेके क़ाइमु कयल उन्हनि सिफ़्तुनि में हलिया विया आहियूं। असां उन जी पैरवी छॾे ॾिनी आहे। असां पंहिंजे औलाद खे, पंहिंजे पुंजरनि खे बि इहो सम्झाइणु खपे त शाह साहब जो जेको दर्स आहे उहो हिकिड़ो क़ुर शरीफ़ जी आयतुनि सां शामिलु आहे ऐं हुन ते असां अमल कंदासीं त इंशाअल्लाह असांखे हीअ ॾुखिया ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। नाज़रीन, अवां शरीक माण्हुनि जा तासुरात ॿुधा। यकीनन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अमन जो पैगाम आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन पैगाम खे हिन दौर में नौजवाननि, ॿारनि ऐं ॿुढनि में आम कजे। कैमरामैन अली नवाज़ रेवाल सां गॾु सैयद कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV, शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।